मदीने वारे ताजदार फरमायो खमसतुन गज़िबल्लाहु अलैहिम पंज माण्हू अहिड़ा आहिनि जनते अल्लाह डमरजी पवंदो आहे पंज माण्हू अहिड़ा आहिनि जनते अल्लाह कावड़जी पवंदो आहे जन जे मथां रब जो डमर ऐं गज़ब कड़कंदो आहे पोइ रब जी मर्ज़ी आहे इंशा अमदा अलैहिम फिद दुनिया व इल्ला अमर बिहिम फिल आखिरत इलन नार पोइ रब जी मर्ज़ी आहे चाहे त दुनिया में उन्हनि ते पंहिंजो गज़ब पंहिंजो कहर नाज़िल करे या क़यामत जे ॾियारे में रब उन्हनि खे जहन्नम जी बाहि जो हुकुम ॾिए पंजन माण्हुनि ते रब खे कावड़ थींदी आहे पोइ रब चाहे त दुनिया में उन्हनि खे सज़ा ॾिए चाहे त उन्हनि खे जहन्नम जी बाहि में साड़े पंज ॼणा बदबख़्त आहिनि जन जे मथां रब कावड़बो आहे जन जे मथां मालिक करीम जब्बार रब्बुल आलमीन जो डमर ऐं कावड़ थींदी आहे उन्हनि बदबख़्तनि पंजनि ॼणनि जे मथां पोइ चाहे त उन्हनि खे दुनिया में ज़लील बनाए चाहे त उन्हनि खे जहन्नम जे अज़ाब में गिरफ़्तार करे रब शल पनाह में रखे केड़ा पंज हिकड़ो उहो माण्हू जंहिंखे रब हुकूमत ॾिनी जंहिंखे रब कुर्सी ॾिनी जंहिंखे रब इक़्तिदार ॾिनो पोइ उहो पंहिंजे रैयत सां ज़ुल्म थो करे उन्हनि खां टैक्स वठे थो ढल वठे थो उछर उगाड़े थो पर गरीबन जा हक़ अदा नथो करे उन्हनि मिस्कीन रैयत जे मथां बाझ नथो करे इन ज़ालिम बादशाह ते रब जो डमर ऐं कावड़ हलाल थी चुकी आहे हाणे रब जी मर्ज़ी आहे दुनिया में वठेसि या जहन्नम जी बाहि में साड़ेसि पर अज़ाब जो हक़दार बणिजी चुको आहे ॿियो उहो माण्हू जेको क़ौम जो चङो मुड़ुसु आहे पंहिंजे कबीले जो वॾेरो आहे रब उन खे वॾेरप जी कुर्सी ॾिनी रब उन खे चङ मुड़ुसी जी पग ॾिनी पर पंहिंजी रैयत ते पंहिंजी क़ौम ते इहो वॾेरो साहब बाझ नथो करे पंहिंजे माण्हुनि जे मथां उन्हनि जे नंगनि ऐं नियाणियुनि जे मथां रहम ऐं तरस नथो करे इहो वॾेरो इन अमीर इन ज़मींदार जे मथां बि रब जो डमर हलाल थी चुको आहे वणेसि त दुनिया में पकड़ करेसि वणेसि त इन खे जहन्नम जी सज़ा में गिरफ़्तार करे पर आहे अज़ाब जो हक़दार बणिजी चुको ऐं टियों उहो माण्हू व रजुलुन ला यअमुर अहलहु व वलदहु बिताअतिल्लाह वला युअल्लिमुहुम अमर दीनहिम उहो माण्हू जेको पंहिंजे घर वारनि खे निमाज़ जो चङाई जो अमुर नथो करे उन्हनि खे नेकी जी तालीम नथो ॾिए पंहिंजे घर वारनि खे पुटनि खे नियाणियुनि खे ज़ाल खे चङाई जी ॻाल्हि नथो चवे इहो ज़ालिम आहे इन जे मथां रब जो डमर हलाल थी चुको आहे ॻाल्हि सम्झो था हा पुट घर में वेठो आहे त निमाज़ जे लाइ नथो चवेसि न्याणी खे सतुर ऐं परदे जो नथो चवे उन्हनि खे दीन जी ॻाल्हि नथो सेखारे फ़कीर साहब थोरो कन लाइ ॿुधजांइ तूं समझी तो त बस हाणे मूं ॾाढ़ी रखी आहे निमाज़ पढ़ां थो साई चादर वेड़ी अथमि मूंखे जन्नत जी चिठो मिली वियो न तुंहिंजे मथां ज़िमेदारी आहे पंहिंजे ज़ाल खे निमाज़ पढ़ा नियाणियुनि खे निमाज़ पढ़ा उन्हनि खे निमाज़ पढ़णु सेखार उन्हनि खे क़ुरान जी तालीम ॾे उन्हनि खे नेकी जो अमुर कर उन्हनि खे बुराई खां मनो कर अगरि तो ईअं न कयो त तुंहिंजे मथां रब जो डमर हलाल थी पवंदो पोइ
उहा रब जी कावड़, उहा रब जो गुस्सो दुनिया में तो ते जारी थे या आखिरत में जारी थे, या दुनिया जी जिल्लत में मुब्तला कयो वनी या जहन्नम जे अजाब में गिरफ्तार कयो वनी। पर रब जे डमर खां बची न सघंदे जे पंहिंजे बच्चन खे पंहिंजे घर वारनि खे तो चङाई जी तालीम न ॾिनी। ॻाल्हि सम्झो? हाँ, कॾहिं पुट खे चयो अथई त बच्चा नमाज़ छो नथो पढ़ी, कॾहिं ज़ाल खे चयो अथई त घरवारी छो नथी नमाज़ पढ़ी। हाँ, मुझे आका फरमायो मुड़स निंड मां उथियो आ, ज़ाल सुतला या ज़ाल सुजाग थिया, मुड़स आरामी आ, पो छा था कनि जो पानी जा छंडड़ा सन्ना मुड़स ज़ाल खे हणी उथारे थो, या ज़ाल मुड़स जे मुंहं ते छंडा हणी फज्र जी निमाज़ जे लाइ या तहज्जुद जी निमाज़ जे लाइ हिक ॿिए खे जाॻाइनि था। रब सतनी आसमाननि जे मलाइकनि खे गॾु करे फरमाईंदो आहे, मलाइको ॾिसो मुंहिंजो बानो मुंहिंजी बानी मूं रब खे राज़ी करण जे लाइ कीअं न हिक ॿिए खे सुजाग करे रहिया आहिनि। ए मलाइको तव्हीं शाहिद थियो मूं ॿिन्ही ज़ाल मुड़सनि खे बख़्शे छॾियो।